बीते अवां ताईं ॿी अहम ख़बर पहुचाईंदासीं। कराची में जिथे पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कई वयूं आहिनि, जॾहिं त पुलिस जे 64 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कराची में पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं आहिनि। पुलिस जी 64 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ज़िक्र करे रहिया आहियूं त पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। कराची में जिथे पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कई वयूं आहिनि, जॾहिं त पुलिस 64 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर महताब शर सां। जी महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल संजय सां ॿुधाए हलूं त कराची पुलिस जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं आहिनि। पुलिस पारां पुलिस जो चवणु आहे त 24 कलाकनि में 64 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां 20 पिस्टल, 60 राउंड ऐं 8 क़ीमती मोबाइल सेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त केतिरनि ई केसनि में इहे घुर्बल आहिनि। हिन जी जेका वधीक जांच करे ऐं हिन जा जेके गिरोह आहिनि उनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि थी वञे। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।